أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. اليوم أكملت لكم دينكم وأتممت عليكم نعمتي ورضيت لكم الإسلام دينا. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم بارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين. درود شریف بلند آواز سے اللهم صل وسلم بارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. نہایتی واجب الاحترام جناب صدر گرامی قدر و معزز علماء کرام و سادات عظام ای برادران اسلام پیارا مسلمان بھائرو عزیزو دوستو، اجو کی ان بابرکت محفل میں اواں بزرگن جے آڈو موں گنہگار قرآن مجید جی ایک آیت کریمہ تلاوت کئی آ. انشاءاللہ العزیز انہی جے بارے میں کچھ بدھائن جو ارادو آ. مکھے دعا کیوں تو اللہ تبارک و تعالی جل مجدہ شان پنجے پیارے حبیب کریم صلی اللہ علیہ وسلم جے طفیل مکھے ہن آیت کریمہ جو صحیح معنی میں اللہ تعالی مفہوم بیان کرن جی توفیق عطا فرمائے. ان خاں بعد میں یا بھی دعا کیوں تو اللہ تعالی تمام آساں سبنی کے انت عمل جی توفیق عطا فرمائے. ای تواں جی ای اساں جی رب کریم ہی حاضری قبول فرمائے. الحمدللہ تواں جو ہترو وڈو اجتماع اواں جے عقیدت محبت جذبے ای شوق تے دلالت کرے تو پان خدا تعالی جے رحمت میں امیدوار تھی ہتڑے آیا ہوں. انشاءاللہ العزیز تا پاجوں خدا جے رحمت سا جھولیوں بھرے پو ویندا سوں. جتھے اللہ جو پاک کلام پڑھجے محبوب کریم جی حدیث پڑھی ونے حق ای سچ جو گالیوں تھن اتے خدا تعالی جے رحمت جو نزول تھیندو آ. ای جڏهं بارش وسندی آ त पोइ उन्ही بارش کھاں سبئی مستفیض تھیندا آہن. یقیناً اللہ تعالی جے رحمت جی جڏهं اج برسات تھیندی
त तव्हां असां सभई उन रहमत वारी बरसात मां हिस्सा वठंदासीं। मूं तव्हांजे आॾो जेका आयत तिलावत कई सभ खां अव्वल उन जो तर्जुमो मां ॿुधायां, माना ॿुधो त जीअं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में छा इरशाद फरमायो आहे, छो त ख़ुदा जो कलाम ॿुधणु फर्ज़ आहे, उनखे सम्झण बि ज़रूरी आहे, उन ते अमल करण बि लाज़िम आहे। असीं तॾहिं उन ते अमल कंदासूं जॾहिं का ॻाल्हि सम्झ में ईंदी, पर जे सम्झ में ई कुझु न ईंदो त पोइ अमल छा ते कबो। इन जे लाइ गौर सां तव्हां ॿुधो, इत्मीनान सां ॿुधो। अल्लाह ताला जे पाक कलाम जो मफ़हूम ज़हन नशीन कयो, बेड़ा पार थी वेंदा। मां हाणे तव्हांजे आॾो बिला ताख़ीर आयत करीमा जी माना पुटायां थो, पर तव्हांखे अपील आहे त मुहबत सां ज़ौक़ ऐं शौक़ ऐं बुलंद आवाज़ सां मुंहिंजे महबूब करीम ते दुरूद पढ़ो त तव्हांखे आयत करीमा जी माना ॿुधाईंदो वञा। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه۔ اللہ تعالی جل جلالہ امن والو پانجے پاک کلام ارشاد فرمایو، اليوم اکملت لکم دینکم واتممت علیکم نعمتی وردیت لکم الاسلام دینا۔ رب کریم جل جلالہ امن والو ارشاد فرمایو، اليوم ان جی مانا ہے اج۔ جی تواں اساں چوندا ہوں بابا اج فلاڻو ॾिहाड़ो आहे، اج فلاणे जी शादी आहे، اج فلاणो अचणो आहे، त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो اليوم اج اکملت لکم دینکم، मां रब करीम जल जलालु अमन वालू तव्हांजो दीन मुकम्मिल करे छॾियो। وَأَتْمَمْتُ عَلَيْكُمْ نِعْمَتِي، ऐं मूं पंहिंजूं नेमतूं तव्हांजे मथां तमाम करे मुकम्मिल करे पूरियूं करे छॾियूं, अधूरियूं छॾियूं ई कोन। मूं पंहिंजूं नेमतूं तव्हां ते तमाम मुकम्मिल कयूं। وَرَضِيتُ لَكُمُ الْإِسْلَامَ دِينًا، ऐं मां रब करीम जल जलालु अमन वालू अव्हां खे दीन इस्लाम ॾेई, मां रब करीम जल जलालु अमन वालू तव्हांजे मथां इन दीन इस्लाम जे करे राज़ी थी वियो आहियां। आयत जी माना पूरी थी वई, नंढड़ी आयत आहे। अल्लाह जी फरमायो, अॼु मूं तव्हांजो दीन मुकम्मिल कयो, तव्हां ते मूं पंहिंजूं नेमतूं तमाम करे छॾियूं, पूरियूं पूरियूं तव्हांखे नेमतूं ॾिनमि, ऐं तव्हांखे दीन इस्लाम ॾेई मां तव्हां ते राज़ी थी वियो आहियां। हाणे इहा त थी आयत जी माना। हाणे थोरी तशरीह। इहो اليوم कहिड़े ॾींहं जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो त अॼु। मुंहिंजा दोस्त तव्हां असांखे ख़बर आहे त अल्लाह पाक जल जलालु अमन वालू अलहम्द खां वन्नास ताईं, बिस्मिल्लाह जे बा खां वन्नास जे सीन ताईं इहे 30 पारा क़ुरान पाक जा पंहिंजे हबीब करीम जे मथां नाज़िल फरमाया। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, रब करीम जी ज़ात क़ुरान मोकिलींदो हो, जिब्रील खणी ईंदो हो, मुहम्मद करीम जे सीने जे मथां नाज़िल फरमाईंदो हो, ऐं जीअं जीअं क़ुरान नाज़िल थींदो वेंदो हो अल्लाह जो हबीब करीम उनखे यादि कंदो वेंदो हो। ऐं इहो 30 पारा हिकिड़े दफ़े नाज़िल कोन थियो आहे, मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे मथां 23 साल नाज़िल थींदो रहियो। घणा साल? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 सालनि जा हुआ,
اللہ پاک پاجے حبیب کریم جے متا پاری پاری سورت نازل فرمائی اقرا بسم ربک الذی خلق. ان ٹائم تے مجھو محبوب محمد کریم غار حرا میں ہو، غار میں وہی خدا جی عبادت فرمائندو ہو. مکے شریف کا ہو جبل باہرا اج بھی لکھے حاجی ویندا ہن، ان جبل جو دیدار کندا ہن، وہ غار اجا سلامتا جے غار میں وہی مجھے محبوب کریم پہنجے رب جی عبادت فرمائی. ہاں محبوب کریم علیہ السلام تے خدا جو ذکر کندو ہو، خدا جی عبادت کندو ہو. مکے کا محبوب کریم علیہ السلام ونی ان غار میں وہی اکیلو پانجے رب العالمین کے رجھائیندو ہو. ان غار جے اندر خدا تبارک و تعالی سب کا پاری پاری وہی مجھے محمد کریم تے نازل فرمائی. اواں یہ کھڑی سمجھو تو وحی جی ابتدا وحی جو نزول انہی غار کا شروع تھو، پر یہ نہ چیجا تو کا مجھے نبی کریم جی نبوت ان دہاڑے شروع تھی. نہ وحی جو نزول 40 سالن کا پو غار حرا میں چھوا، پر نبوت تا مجھے محبوب کریم جی ان وقت ہی جو اجا آدم علیہ السلام پانی مٹی میں پیو ہو. خود حضور کریم کا پوچھو سنمتا وجبت لکن نبوہ یا رسول اللہ اواں کے نبوت کدہ ملی؟ پان فرمانتا کنت نبیا و ابی آدم لمنجدل بین الماء والطین. مجھو بابو آدم علیہ السلام جے کو صبرین سانن جو بابو وا او اجا پانی ای مٹی میں ملائکہ ان کے گوہے رہا ہا، اجا ہن جو وجود بھی کون ٹھہو یہ کھڑی سمجھو دنیا گارے گپ جی شکل ہوئی. مصطفیٰ فرمانتا آدم جا گارے گپ میں ہو تما محمد ان کا بھی اگے نبی ہوئے سے. اب تاڑی نہ بجائے، تاڑی نہ بجائے. دینی پروگرام اسلامی پروگرام ان میں تاڑی جے جگہ تے چو سبحان اللہ، بلند آواز سان چو. تو مجھا سجن سائیں نبوت تو مجھے حبیب جی جہان کھا گیا، پر ان جو اعلان تدے تھو جری پڑ ظاہری صورت ظاہری جسمانی شکل میں دنیا تے آیا. 40 سال گزری ویا. 40 سالن جے جمار میں پان غار حرا میں بیٹھا، اتے اللہ جی عبادت کندا رہا. آخر وہ ڈہاڑو آیو جو جبریل خدا تعالی وٹا پہری پہری صورت کھڑی آیو. اے محبوب کریم جے آڈو بھی حضور کے اقرا مجھا سونا ہانے پڑھ. انہی غار جو بیو نالو بھی آئے، غار جہ جبل میں آ. ان غار کے تچیبو آہے غار حرا، پر جبل کے چیبو آہے جبل النور. چھا ڈاڈھے تے چو کیڑو جبل جہ میں غار حرا، جہ میں پان اندر وہندا ہا عبادت کندا ہا. اتے اللہ تعالی وحی موکلیو. مکھے ڈاڈو سوچ ایندی آ تے انہی جبل جو نالو اج تائیں مٹے نہ سگیا. مجھا دوستو عزیزو کئی دور آیا، کئی زمانہ آیا. اج کل ت نجدن جی حکومت اوے وسکن ہا کن نالو مٹائے چھجوں، پر مجھا دوستو نالو کو نہ مٹائے سگیا. جبل جو نالو آ جبل نور. ان جبل میں غار جو نالو آ غار حرا. او مجھا دوستو عزیزو ماں تما کے دعوت فکر تھو جا، سوچن جی ضرورت آ، فکر جی ضرورت آ. ادا جے کنے جبل نور تھی سگے تو محمد نور چھو نہ تھی سگے. یا رسول اللہ. ہانے نعرہ بند ہانی دھڑو کیوں ہانے بدھو
او मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जेकॾहिं महबूब करीम अलैहिस्सलाम उन गार में वेहे अल्लाह जी इबादत करे, अल्लाह जो क़ुरान नाज़िल थिए, उन महबूब जे वेहण सां, महबूब ते क़ुरान जे नुज़ूल सां उन जबल जो नालो ई पइजी वञे नूर। अदा जेकॾहिं पत्थर नूर थी सघे थो त आमना जे लाल खे बि नूर चई सघिजे थो। ख़ैर, तव्हां इहा ॻाल्हि सम्झी विया। हाणे अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु मन वालुहु पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम ते इहा पहिरीं सूरत नाज़िल फरमाई इक़रा जी। उन खां पोइ इहो सिलसिलो 40 सालनि खां जो शुरू थियो त हलंदो 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 आख़िरी वक़्तु अची वियो। 23 साल गुज़री विया। महबूब करीम जी ज़ाहिरी ज़िंदगी 63 वरिया खे पहुती। अल्लाह तबारक व तआला क़ुरान शरीफ़ जी कॾहिं रुकू नाज़िल करे, कॾहिं सूरत नाज़िल करे, कॾहिं अधु सूरत नाज़िल करे, कॾहिं अधु आयत नाज़िल करे, कॾहिं सॼी आयत नाज़िल करे। इहो ख़ुदा जी मर्ज़ी ही ईअं सिलसिलो हलंदो रहियो। पर जेका मूं तव्हां जे आॾो आयत पढ़ी त अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम, अल्लाह ताला फरमाए थो अॼु मां अल्लाह तव्हांजो दीन मुकमिल कयो। ओ ॾींहुं कहिड़ो हो? उहो ॾींहुं उहो जॾहिं मुंहिंजे मोहम्मद करीम अरफात में आख़िरी हज कयो हो, जेके चइबो आहे हज्जतुल वदा। छा चइबो? हज्जतुल अलविदाई हज, महबूब जो आख़िरी हज। छो त उन हज में ख़ुदि पाण करीमन इशारो फरमायो हो, पंहिंजे ग़ुलामनि खे फरमायो हुयो त मुंहिंजा ग़ुलामो, मां मुहम्मद करीम खां सिखी वठो, मूंखां ॿुधी वठो, मां तव्हांखे जेको पैगाम पहुचायां थो उनखे यादि करे वठो। थी सघे थो वरी मुंहिंजी तव्हां सां हिन जाइ ते मुलाक़ात न थिए। अल्लाह जे हबीब आख़िरी जेको हज्जतुल वदा जो ख़ुतबो आहे उन में इहे अल्फाज़ फरमाया आहिनि, जंहिंमां असांखे सबक़ थो मिले त महबूब करीम खे इहा ख़बर हुई त मां वरी ईंदड़ हज ते हिते कोन हूंदुसि, हिन दुनिया खे अलविदा करे वेंदुसि। अञा इल्म ग़ैब छा खे चइबो आहे नबी खे ख़बर ई न, तॾहिं त नबी ॿुधाए पियो त मुंहिंजो आख़िरी हज आहे। ज़ाहिरी तरह पाण फरमाइनि था त मां तव्हां खां मोकिलाए वेंदुसि, पर हक़ीक़त में अल्लाह जा नबी दुनिया मां बुरके मटाइण खां पोइ बि ज़िंदा हूंदा आहिनि। असांजे दिलबर नबी जो त वॾो शान आहे, असांजे हबीब जी त वॾी अल्लाह ताला इज़त कई आहे, पर जेके ॿिया ख़ुदा जा नबी हा उहे बि मुअज़्ज़ज़ नबी इज़त वारा हा। हर नबी ज़िंदा हूंदो आहे। ऐं ख़ुदि नबी करीम पाण फरमाइनि था त नबीउल्लाह हय्युन व युरज़क़ु, ऐं दुनिया वारो ॿुधी छॾियो, अल्लाह जो नबी ज़िंदा हूंदो आहे, ख़ाली ज़िंदा कोन हूंदो आहे, बल्कि अल्लाह जो नबी पंहिंजे मज़ार शरीफ़ में अल्लाह पाक जो रिज़्क़ रोज़ी बि वापराईंदो आहे। हर नबी ज़िंदा, चओ हर नबी, असांजो नबी भी तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह। आला हजरत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी फरमाइनि था त मूंखे सोना अल्लाह जो कसम आहे तू ज़िंदा, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह। वल्लाह जी माना छा आहे? अल्लाह जो कसम आहे। वल्लाह जी माना छा आहे? तव्हां बि चओ तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह। मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। ऐ मुंहिंजा हबीब, तू ज़ाहिरी तरह हिन मुंहिंजे अखियुनि खां मूंखां ग़ाइब थी वियो आहे, लेकिन मूंखे ख़ुदा पाक जो कसम आहे त तूं मुहम्मद करीम ज़िंदा आहीं। तव्हां पडरीदनि जे मुस्लमाननि जो कहिड़ो अक़ीदो आहे? सोणो नबी ज़िंदा,
جزاک اللہ ماشاء اللہ عاشقن محبت وارن جو شہر آ مجھے دوستو مسلمان جو ایمان عقیدو آ تاسا جو نبی زندہ نبی آ مجھے محبوب کریم علیہ الصلوۃ والسلام جی ذات بابرکات فرمائن تھا اللہ تعالیٰ فرمائے تو الیوم اج یعنی کیڑے دہاڑے او حجۃ الوداع وارے دہاڑے مجھے محبوب پاک پان فرمایو ہے مجھو الوداعی حجا تھی سگے تو ایندڑ سال ماں محمد کریم جی تواں سا ہن جائے تے ملاقات نہ تھے ائی واقعی مجھے محبوب کریم حج کھا پو محرم ذی الحج جے مہینے کھا پو محرم پو سفر پو ربیع الاول جو مہینو شروع تھو تو ربیع الاول شریف جے 12 تاریخ تے مجھے محبوب کریم ہن دنیا ماں پردو فرمایا یہ سمجھو تو حبیبن کریمن صلی اللہ علیہ وسلم حج تھیندو ذی الحج جے 9 تاریخ کیڑی تاریخ بابا ذی الحج جی 9 تاریخ تے آیت لتھی آ اليوم اکملت لکم دینکم اج ماں رب کریم تواں جو دین مکمل کیو آ واتممت علیکم نعمتی اے موں تواں تے پاجی نعمت تمام فرمائی آ ورضیت لکم الاسلام دینا اے ماں پاجو دین تواں جے متھا مکمل فرمائے چجو آ تم دا دوست مہینے ماں 9 دہاڑا کڈ تو باقی گھنا بچا 30 دہاڑن جو مہینو کہو بھلا 30 دہاڑا 30 ماں 9 کڈو تو باقی گھنا بچا ڈاڈے ڳالهايو 21 دہاڑا ذی الحج جا محرم سجو محرم کھان پو سفر بھی سجو 2 مہینہ 21 دہاڑا ان کھان پو ربیع الاول شروع چھو تو ربیع الاول شریف جا وری 12 دہاڑا 21 12 ہی گڈھو گھنا تھیا ہاں 3 مہینہ ہی 3 بھی ہیں مجھے محبوب کریم ان آیت کریمہ جے نزول خا بعد میں 3 مہینہ اے 3 بھی ہیں ہن دنیا میں بسر فرمایا ان خا بعد میں اللہ جے حکم سا مجھے محبوب پردو فرمایو اے نبی کریم علیہ الصلوۃ والسلام کہ اللہ تعالیٰ فرمایو مجھا حبیب تو پاجے امت کے اعلان کرے بدھا تے تواں جو دین مکمل تھی چکو آ ہانے مجھی نعمت بھی تواں تے مکمل آ دین بھی مکمل آ ماں رب کریم تواں تے راضی آہاں جو ماں تواں کے اسلام دین عطا فرمایا آ ہکڑو مغالطو تھیندو آ ان جی صفائی کرے پوگتے ہلا محبوب کریم صلی اللہ علیہ وسلم جی ولادت بھی 12 ربیع الاول تے آ کیڑی تاریخ تے تو وفات بھی اساں جنی سنت جماعت وارا جلوس کڈندا آیوں 12 ربیع الاول جو سرکار کی آمد مرحبا ہے بینر لگائندا ہو جھنڈا لگائندا ہو جلوس کڈندا ہو شربت ورائندا ہو جلسہ کندا ہو نعت خوانی کندا ہو خوشی کندا ہو پو مخالف بیو وار کون ڏسندو آ چوندو ہاڑے ڏٺوئی نبی جی اج وفات جو ॾिहाड़ो आ हे نبی جے وفات تے خوشی تھا کن مطلب چھا تو نہ کرن کھپے نبی جی وفات تھے وری خوشی تھا کن اي ماڻهن کي وری چھا ٻڌائيندا ته نه نبي کريم جي ولادت آهي 9 تاريخ اها پڪي ڳالهه 12 پڪي آ وفات باقي 12 ولادت واري ڳالهه کچي آ 12 تاريخ ولادت کان ٿي آ یا ڳالهه کچي آ باقی وفات پکی آ 12 تاریخ باقی پکی گال جیکا ولادت جی اسا 9 تاریخ ہے جے سنی ہن یا رسول اللہ وارا یہ میلاد تھا مطلب نالو میلاد جو پر نبی جے وفات تے خوش تھا تھن پیا مجھا سونا اصل گال ما توا کے عرض کیا یہ تھوا سبھی تھوا ان پئی جا پارا چھا نہ پئی جا پارا ہر ہی تھا چون تو سنن کے کھپے تو 9 ملہایو ملادت نبی جی 9 تاریخ آ 12 تو وفات آ 12 چوتھا ملہایو ماں تو چوان ٹھیک آ تواں میلاد جے نالے سا 9 ملہایو اسا تواں سا گڈ آیو چلو اسا بھلا 12 تو بس کھڑو تھا پر تواں 9 بھلا تواں 9 تو ملہایو اور مجھا دوستو عزیزو کو نہ ملائنا فی قلوبہم مرض فزادہم اللہ مرضا
انہن جے قلبن جے اندر بیماری آ نوجا دوستو جڑی مومن میلاد ملائیندا ہن تے یا بیماری اجا ہنن جی ودھندی آ باقی رہو صالحو تو محبوب جی وفات تے اساں خوش کون تھیندا ہوں کیوں تو اہل سنت جو تو بنیادی عقیدہ تے نبی زندہ خالی زندہ کونے نبی جا غلام ولی ابھی زندہ الا ان اولیاء اللہ لا يموتون بل ينتقلون من دار الى دار اخرى خبردار خبردار اللہ جا ولی بھی کون مردا ہے اوے بے ہکڑو گھر چھڈے بے گھر ڈے ویندا ہے اللہ جا ولی زندہ ہے اساں جو نبی بھی زندہ بھلی محبوب کریم دنیا میں 12 تاریخ برکو مٹایو پر اساں جو نبی ان برکے مٹائण جے باوجود بھی زندہ پاری تگال اے آجو تمہاں کے مو حدیث پاک بدھائی ابن ماجہ شریف جی حدیث پڑھن جے میں حضور فرمائن تھا تا نبی اللہ حی و یرزق اللہ جو نبی زندہ اے ہن کے رزق روزی ملندو پر بیو تمہاں کے دلیل پیش کیا اللہ تبارک و تعالی جل جلالہ من والو قطعی طور قرآن پاک میں حکم فرمایا تا مولوی ہوجے حافظ ہوجے پیر ہوجے وڈیرو ہوجے سردار ہوجے نواب ہوجے کیر بھی ہوجے مری ونے ان جی زال سا عدت گزارن کو نکاح جائز پر قرآن میں اللہ تعالیٰ قطعی نص فرماયો خبردار مجھے محمد کریم جے برکے مٹائण کھا پو کہ بی بی سا نکاح جائز کونے چھو جائز کونے تفسیر لکھن تھا انہی جے کرے جو مالک بیٹھو جے جو مرس جیرو ہوندو تیسا نکاح کون تھی دو ایو ہی فلسفہ جو نبی کریم جے گھر وارن سا محبوب جے وصال خان بعد میں بھی کہ نکاح جی اجازت کان ہے انہی جے کرے اجازت کان ہے جو اللہ تبارک و تعالی نبی کریم علیہ السلام کے زندہ فرمایا مجھا دوستو عزیزو بھلی مجھے حبیب کریم جو 12 تاریخ وصال تھوا پر ان جے باوجود بھی زندہ تا یا آیت مجھے کا تہا جے آڈو پڑھی یا موقع کہڑے تے لتھیا حجۃ الوداع جے ٹائم تے عرفات جے میدان میں 9 ذل حج جو ڈہاڑو ہو اے ہو ڈہاڑو بوری مزیدار جمعے جو ڈہاڑو ہانے انہی تے بتا تھوڑی روشنی وجھا پانچے موضوع تے مان انشاءاللہ اگ تے ہلاں تھو پر انہی گال کے تھوڑو چھڑائیندا ہلوں نبیریندا ہلوں مسئلے جی وضاحت تھیندی ہلے مزو پوا ادھ میں گال نہ چھڑبی اگ تے ہلوں تھا پر انہی بارے میں تھوڑی گال تما کے بدھایا ہکڑو دفعو چاہو صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ بخاری شریف جی حدیث کیڑے کتاب جی ادا حوالو اڑے کتاب جو پیش کیا جو سبانے این نہ چون تے صحیح ضعیف حدیث پڑھی تو کہ ہر اوہ حدیث ضعیف نظر ایندیا ملا جے میں مجھے محمد کریم جو شان ہوندو اوہ تو کہ ضعیف نظر ایندیا انہی جے کرے جو تو جو اکھیو بھی ضعیف تو آرو چشمو بھی ضعیف تو ضعیف چشمو اکھن ضعیف تے لگائے جو حدیث پڑھ دو تپو تو کہ ضعیف نظر آئیندی حدیث پر محبت جو چشمو ہوجے مجھا دوست عقیدت جو اکھیوں ہوجن تو محبوب جے شان واری کا حدیث ضعیف کانے کا بخاری شریف میں بیٹھوا ہکڑو یہودیہ کے رضا حضرت امیر عمر رضی اللہ تعالی عنہ وٹ آیو بی روایت میں ایندو حضرت عبداللہ بن عباس وٹ آیو بئی نبی کریم جا صحابیہ ہے ان کے چوے تو یہودی او سائیں چے جیو چے تواں جے قرآن میں ہکڑی آیتا وہاں ایڈی تا شان واری ایڈی تا بھلاری آیتا ایڈی تا عزت واری آیتا او سونا صحابی نبی جا جے کرے ایڑی آیت اسا یہودن تے نازل تھے ہاں تا اسا ان دہاڑے میں عید ملہایوں ہاں
उहा तहां जे क़ुरान में आयत आहे, असां ते कान लथी। अहिड़ी आयत जहिड़ी तव्हां ते लथी आहे, जहिड़ी आयत तव्हां जे क़ुरान में आहे, अहिड़ी न आयत असां यहूदनि ते लहे हा त असांखे एॾी ख़ुशी थिए हा, एॾी ख़ुशी थिए हा जो जंहिं ॾिहाड़े उहा लहे हा उहो ॾिहाड़ो हमेशह हमेशह असांजे लाइ ईद हुजे हा। हाणे हुन जे चवण जो मतिलबु छा आहे? हुन जे चवण जो मतिलबु इहो आहे त इन्ही आयत जे नुज़ूल वारे ॾिहाड़े खे तव्हां ईद करे छो नथा मल्हायो? सम्झो था न? इन आयत जे नुज़ूल वारे ॾिहाड़े खे अव्हां ईद छो नथा करे मल्हायो? असां ते लहे हा अहिड़ी आयत त असां ईद करे मल्हायूं। मुंहिंजे महबूब जा सहाबी सम्झी विया। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास या हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायूं था, ओ यहूदी तो रुगो ॻाल्हि कई आहे त तव्हां ते हिकिड़ी आयत लथी आहे, असां ते लहे हा त असां ईद करे मल्हायूं हा। अञा तो आयत जो नालो कोन खयो आहे, पर मूंखे ख़ुदा जो कसम आहे उहा आयत बि मूंखे मालूम आहे, उन जे लहण जो टाइम बि मूंखे मालूम आहे, त उन जी तारीख़ बि मूंखे मालूम आहे, त उन जी जाइ बि मूंखे मालूम आहे त काथे लथी हुई। ओ यहूदी तो जो इरादो आहे अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। तो जो मतलब आहे इन्ही आयत जे बारे में त अल्लाह तव्हां मुसलमान खे ख़ुशख़बरी ॾिनी आहे त मां तव्हांजो दीन मुकमिल करे छॾियो आहे, मूं तव्हां ते नेमतूं तमाम करे छॾियूं, मां रब तव्हां ते राज़ी थी वियुसि। इहो तव्हां मुसलमाननि जे लाइ ख़ुशख़बरी आहे त तव्हां ख़ुशी कयो, इन ॾिहाड़े खे ईद करे मल्हायो। यहूदी चए हाओ मुंहिंजो इहो इरादो आहे। हज़रत उमर फरमाए थो तोखे ख़बर कान्हे इहा आयत 9 ज़िलहज जे ॾिहाड़े लथी ही, अरफात जे मैदान में लथी ही, ऐं ॾिहाड़ो बि जुमे जो हो, ऐं तूं थो चवीं त ईद कोन करे मल्हायो। पर यहूदी ॿुधी छॾ, असां मुसलमाननि जे लाइ 9 ज़िलहज जो ॾिहाड़ो बि ईद आहे, त जुमे जो ॾिहाड़ो बि असांजे लाइ ईद आहे। तूं चवी या न चवी, तुंहिंजे चवण खां अॻे ई असांजे लाइ ॿई ॾिहाड़ा ईद आहिनि। तूं थो ताना हणी त तव्हां ईद करे नथा मल्हायो, असां वटि तुंहिंजे चवण खां अॻे ई ईद आहिनि। जुमो बि हफ़्ते जी ईद आहे, ऐं 9 ज़िलहज बि इन जे करे ईद आहे जो 9 ज़िलहज जे शाम जो ईद जी राति हूंदी आहे। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे ग़ुलाम सहाबी सॻोरे यहूदीअ खे चुप कराए छॾियो त तूं थो चवीं त ईद करे नथा मल्हायो, असां इन ॾिहाड़े खे ईद करे मल्हायो आहे। इहो अल्लाह तबारक व तआला आयत मोकिली अहिड़े मौक़े ते आहे जेको असां मुसलमाननि जे लाइ अॻे ई ईद आहे। ॻाल्हि ख़तम। ॻाल्हि हाणे मां तव्हां खां हिकिड़ी सुवाल कंदुसि। अदा जेकॾहिं हिकिड़ी आयत अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना, या हिकिड़ी आयत आहे, या जंहिं ॾिहाड़े लहे उहो ॾिहाड़ो हज़रत अमीर उमर जे चवण मुताबिक़ ईद आहे। हिकिड़ी आयत जंहिं ॾींहुं लहे उहो ॾिहाड़ो सहाबी रसूल जे फ़ैसिले मुताबिक़ ईद आहे। ऐं 30 सिपारा क़ुरान जा जंहिं महबूब मुहम्मद ते नाज़िल थियनि, जंहिंजे सदके सॼो क़ुरान मिले, उहो महबूब जंहिं ॾिहाड़े अचे उहो ॾिहाड़ो ईद आहे या न आहे? ॻाल्हायो अदा। हिकिड़ी आयत लहे, हिकिड़ी ॻाल्हायो, हिकिड़ी जंहिं ॾिहाड़े हिकिड़ी आयत लहे उन ॾिहाड़े खे हज़रत अमीर उमर ईद सॾे, नबी करीम जो सहाबी ईद सॾे, चवे त इन्ही आयत जे नुज़ूल वारो ॾिहाड़ो असांजे लाइ ईद आहे। अदा हिकिड़ी आयत लहे त ईद, ऐं जंहिं सोहणे जे सदके अल्लाह जूं 6666 आयतूं मिलनि ऐं मुकमिल क़ुरान मिले, मुस्तफ़ा न चए त क़ुरान कोन हुजे, हा महबूब जे सदके क़ुरान मिलियो, पोइ जंहिंजे सदके सॼो क़ुरान मिलियो, सुन्नी तॾहिं चवंदो आहे त मुस्तफ़ा जे ॼमण जो ॾिहाड़ो ईद आहे। हाणे असां उन्ही खे मीलाद वारे ॾिहाड़े खे ईद मीलाद चऊं या न चऊं? इस्लाम में ईदूं
اسلام میں عیدوں بہن ہکڑی ذوالحج واری عید بی وری عید ہے عید الفطر تواں ٹی کھنی عید ٹھائی عید میلاد النبی او چاچا تو کے خبر ہی کانے کا محبوب محمد کریم جی ہکڑی نا 50 حدیثوں بیٹھیوں ہیں جے میں مصطفیٰ فرمایا تو ہر ہفتے مومن دے لا جمعہ عید نہ پڑھو تو ہلی آ بٹے دہاڑا سا جے مدرسے میں داخلہ وقت میں پڑھایا ہے حدیثوں دیکھا رہا ہے جے میں نبی کریم اسلام میں بئی دوہن تجھے پیو جی شریعت حضور چوے تو ہر جمعہ عید تو چو بئی دوہن ابا مہینے میں گھنا جمعہ ॻाल्हायो त घट में घटि कीअं ज़रूरी 4 थी सघे थो वधि में वधि 5 बि थी पवनि पर 4 त पक हूंदा जुमा हिकिड़े महीने में 4 ॿिए महीने में 4 महीना कुल घणा 12 4 12 ॾाढे त ॻाल्हायो 48 ईदूं त थियूं जुमनि वारियूं ऐं 2 ईदूं ॿियूं कुल थियूं 50 महबूब मदीने वारो मीर चवे त साल में 50 ईदूं हे वरी ठोड़ू चवे 2 ईदूं जाहिल मुतलक जाहिल रुगो तव्हांखे ड्रिगी ॾाढी नज़र थी अचे बाक़ी ॿियो ख़ैर आहे और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महबूब करीम जे सदके इहे ईदूं मिलियूं रब जो कसम आहे जे आमना जो लाल न अचे हा त का बि ईद कान मिले हा निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदें रबीउल अव्वल निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदें रबीउल अव्वल सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं असा के रमजान मिलो तो मुस्तफा जे सदके कुरान मिलो तो मुस्तफा जे सदके ईमान मिलो तो मुस्तफा जे सदके खुदा जो कसम आहे जेकॾहिं असांखे रब रहमान मिलियो त बि मुस्तफा जे सदके आमना जो लाल न हुजे हा त कुझु न मिले हा लौला कलमा खलक़तुल अफलाक कुदसी हदीस रब करीम पाण फरमायो आहे ओ मुंहिंजा महबूब अगरि तोखे पैदा न कया हा त कुझु न पैदा कया हा सभई तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वरी भी हर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह असां त चऊं था असां ते सोने नबी जो थोरो चओ असां ते नबी साईं जो एहसान आहे न साईं हिननि जो हिकिड़ो मुल्ला आहे उन किताब लिखियो आहे लाड़काणे में रहंदो आहे माज़ल्ला मूंखे चवंदे शर्म थो अचे किताब जो नालो रखियो अथसि आईन ए एतिक़ाद अक़ीदनि जो आहीनो उन किताब में लिखे थो त नबी करीम जो न को असां ते अॻे थोरो हो न को हाणे आहे नबी करीम अलैहिस्सलाम न को असांखे हाणे फ़ाइदो थो ॾिए न को क़यामत में ॾींदो और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो मुस्लमान भाइरो असां त ईअं चवंदा आहियूं त 24 कलाक असांखे जेको मानीअ जो टुकुर मिलंदो आहे सो बि मुस्तफा जे सदके मिलंदो आहे हबीब जे सदके सब कुछ मिले थो सब कुछ नबी जो सदको आहे अफ़सोस जो मक़ाम आहे जो मुस्लमान सॾाइण वारा पंहिंजे नबी जे लाइ कहिड़ो गंदो अक़ीदो रखनि था नऊज़ बिल्लाहि मिन ज़ालिक हुन में ईअं बि लिखियो अथई त नबी खे त 40 साल ईमान जी बि ख़बर कान हुई नबी खे 40 साल त क़ुरान जी बि ख़बर कान हुई 40 साल नबी खे ईमान जी बि ख़बर कान हुई ओ अदा तो पढ़ियो कोन्हे अमर आमना फरमाए थी रब्बुल आलमीन जो कसम जमल मुझे महबूब मोहम्मद करीम जी विलादत थी
मां अम्मा आया मूं ॾिठो त महबूब करीम जीअं जो ॼावा त ॼमण सां मुंहिंजे महबूब ज़मीन ते सजदो कयो ऐं सजदो करे उथी करे ॿई आङुरियूं मथे खणी फरमाइनि था अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। ओ मुल्ला तूं तो चवीं त 40 साल मुहम्मद करीम खे का ईमान जी ख़बर कान हुई, पर महबूब जी अम्मा थी फरमाए त ॼमण सां मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम ख़ुदा जे तौहीद जो ऐलान फरमायो। केॾी वॾी तौहीन आहे, केॾी वॾी गुस्ताखी आहे, केॾी वॾी मुंहिंजा दोस्त बेहयाई आहे जो नबी करीम जे लाइ चइजे त नबी करीम खे 40 साल ख़बर कान हुई। हिननि जो हिकिड़ो मौलवी हो ज़करिया नालो, हे जेके तबलीगी जमात वारा बिस्तरा खणी हलंदा आहिनि, इन्हनि जो चङो मुड़ुसु हो। उन जे लाइ पंहिंजे किताब में लिखियो अथनि त मौलवी ज़करिया ॼाओ अञा मां हुनखे खीर ई कोन छॾायो, 2 साल ॿार खीर पीअंदो आहे। घणा साल? तव्हां वटि अलाए घणा साल पीअंदा आहिनि ॿार? ॾाढे त ॻाल्हायो। घणा साल? 2 साल। जे तो अञा मौलवी साहब माउ जो खीर ई कोन छॾियो हो, अञा खीर पे पी तई, माना 2 सालनि जो हुयो। मौलवी ज़करिया देवबंदी हाणे पंहिंजे मौलवी खे पढ़ाइनि था। मौलवी साहब अञा माउ जो खीर ई कोन छॾियो हो त हुनखे सूरत बकर 28 पारा सभु यादि हा। हाणे हिननि जे मौलवीअ खे खीर पीअण वारी उमिरि में अञा 2 सालनि जो इहो त 28 पारा क़ुरान जा यादि, ऐं मुहम्मद करीम खे 40 साल ईमान जी बि ख़बर कान हुई। अफ़सोस जो मक़ाम आहे। अबा इहो मुस्लमान खे मौलवी चइबो या जाहिल चइबो? ॾाढे त चओ, ज़ोर सां त चओ, इहे वॾा जाहिल आहिनि मुंहिंजा दोस्त। इहो महबूब करीम जी तौहीन ते हिरल आहिनि। शर्म न ईंदो अथनि, इहे किताब छपाईंदा आहिनि, वरी विरहाईंदा आहिनि, वरी खपाईंदा आहिनि, वरी पाण खे इस्लाम जो ठेकेदार सॾाईंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह ताला तव्हां असांखे बद अक़ीदनि खां बचाए। ख़ुदा पाक जो कसम आहे, मुहम्मद करीम लाइ ईअं चवण त रसूलुल्लाह खे ईमान जी ख़बर कान हुई, ख़ुदा जो कसम आहे रसूलुल्लाह जी तौहीन आहे। बस या रसूल अल्लाह हक चार गया मुझा सोना, या नबी करीम जी तौहीन आहे, गुस्ताखी आहे नबी जी। जो नबी ला चइजे त नबी खे 40 साल का ईमान जी ख़बर ई न का क़ुरान जी ख़बर ई, इहो नबी जी बेअदबी आहे, गुस्ताखी आहे। ऐं नबी जी गुस्ताखी, नबी जी तौहीन कुफ्र आहे। चओ चओ, नबी जी तौहीन, ॾाढे जो नबी जी तौहीन, इहो कुफ्र जो कलमो आहे। ईअं चवणु कुफ्र थी वियो जेको चवे त नबी खे क़ुरान जी बि ख़बर कान हुई, 40 साल ईमान जी बि ख़बर कान हुई, इहो कुफ्र थो करे पियो। मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुदा ताला वॾो इल्म अता फरमायो। ख़ुदा पाक जो कसम आहे, हज़रत हलीमा, चओ सुभान अल्लाह। वाह वाह भाग मौला वधाई हलीमा, नबी जहिड़ो बचड़ो न पाए हलीमा। दायूं त ॿियूं बि घणियूं, पर मुस्तफ़ा जे दाई तां कुर्बान वञनि। तव्हां पडरी धन वारनि खे ख़बर आहे त परवेज़ मुशर्रफ जी दाई कहिड़ी हुई? कान्हे मूंखे ख़बर। हे मुल्क जो सदर लॻो पियो आहे, का ख़बर कान्हे। पर कुर्बान वञा मुस्तफ़ा करीम तां जंग जे ॿार खां पुछंदे न त आमना जे लाल जी अदाई कहिड़ी, चवंदो हज़रत हलीमा। दायूं त ॿियूं बि घणियूं, पर मुस्तफ़ा जे दाई तां कुर्बान वञा। तव्हां पडरी धन वारनि खे ख़बर आहे त परवेज़ मुशर्रफ जी दाई कहिड़ी हुई? कान्हे मूंखे ख़बर। हे मुल्क जो सदर लॻो पियो आहे, का ख़बर कान्हे। पर कुर्बान वञा मुस्तफ़ा करीम तां जंग जे ॿार खां पुछंदे न त आमना जे लाल जी अदाई कहिड़ी, चवंदो हज़रत हलीमा। हज़रत हलीमा थी चवे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नंढड़ा हा, मां महबूब करीम अलैहिस्सलाम खे खणी अम्मा सां मिलाइण मके वठी आयसि। 4 साल जी ॼमार। घणा साल? ॾाढे चओ, ज़ोर सां चओ। जीअं जो मके में दाख़िल थियसि, शहर हो, मुंहिंजो ख़्याल शहर ॾे वियो। अञा जो ॾिसां त मुंहिंजो दिलबर आहे ई कोन। महबूब खे वठियो पई अचां, शहर में नबी करीम मूंखां हेॾे होॾे थी विया।
پریشان تھس، ہیڈے بھجا ہوڈے بھجا ہیڈے بھجا، چارئی طرف بھگس ت الائے کاڈے ویو. اما جے حوالے کیا ہا، اما نتا مکھا کیے غائب تھیا. اما حلیمہ تھی فرمائے ماں ڈاڈی پریشان تھی آیا. نیٹھ مکھے حضرت عبد المطلب ملو. او عبد المطلب تو ڈاڈو نبی کریم تو جو پوٹرو ماں کھنی ویس طائف، اج 4 سال کھا پو موٹائے اوا سا ملاقات لائے آئی آیا. ت ہانے مکھا گم تھیو لبھے کو نتو الائے کاڈے ویو. حضرت عبد المطلب فرمائے تو گھبرائے نہ مجھو بچو گم کو نتی دو. حضرت عبد المطلب چو تو ماں ہیڈے سو ڳولياس، تون بھلي ٻي پاسي ڳول. دائي حليمه ٿي چي ماں پنهنجي مرس کي چيو ته هاڻي ڇا ڪيو. هڪڙو ماڻهو مکي جو ملي ويو، ان کي پڇ بابا ڏي خبر هيڙي آري پاري ڇوڪرو کو ڏٺي. چي ڪاڏي ويو خبر ٿي کہ ماں کي کا خبر کاني، گم ٿي ويو ۽ ماں مسافر آهيان طائف جي رها کڻ، تون شهر مکي جو کو ڏٺو هوندوئي. ان چيو ته ماں توکي صلاح ڏيان ڏي چي بت خانو آ انهي ۾ هل، بت خانو آ ان ۾ هل. اتي هلي بت کان پڇون ٿا باس بت جي آڏو. پوءِ تون چيڪ ان کي چئجان ته جيڪڏهن منهنجو بچو نه بيهو ته ماں فلاڻي شي ڏيندुसि بت جي آڏو. باس هلي باس. اڄا اسلام ته ڪون آيو هو نه ظاهري طرح. حضرت دائي حليمه ٿي چئي ته ماں پريشان، سوڻو لڀي کون پيو ۽ اڃا مکي کا اڃا عقيدي جي به خبر کان هي. ان جي چوڻ تي ماں بت خانے ۾ هلي ويس. هيڏي نهاريو ان جي چوڻ تي ماں بت خانے ۾ هلي ويس. عبد المطلب ويو ٻي پاسي ڳولڻ لاءِ، ماں وری بت خانے ۾ ويس هلي. ان مونکي چيو ته هاڻي هي ڏسي ٿي بت بيٺا سڀ اسان جا الهن. ان جي آڏو باس چوين ته محمد منهنجو بچو غائب थी वियो आहे. इहो जेके लभी पए त मां तव्हांजे आॾो फलाणी शइ या पड़ो या का फंदर या का बकर मिड़ई तव्हांजे आॾो पेश कंदसि. अवां मूंखे बचो लही जो. माई हलीमा दाई हलीमा थी चवे मां मजबूर थी पयसि. अक़ीदे जी बि ख़बर कान हुई, जहालत जो दौर हो. उन्ही जे चवण जे करे मां बुतखाने में वञी बुत जे आॾो बि चयो ओ बुत मुंहिंजो मुहम्मद गुम थी वियो आहे, मूंखे लही ॾियो. हाय हाय जलालुद्दीन रूमी तो फरमाए चूं मुहम्मद गुफ्त आ जुमला बुता सर लगो गशतंद साजद आजमा. हजरत हमी हलीमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी मां जीअं जो सोहणे मुहम्मद करीम जो नालो खयो बस नालो खणंदी वियसि. जेके बि बुत सभ ऊंधा थी मुंहुं भर वञी किरिया. समूरा बुत किरी पिया. ऐं नबी करीम जी दाई थी फरमाए उहे बुत जेके बीठा हा वो खुद हिंदू काफर जेको हो मुशरिक हो उहो परेशान थी वियो त बुत कॾहिं बि कोन किरंदा आहिनि, कॾहिं बि कोन चुरंदा आहिनि, हमेशह बीठा हूंदा आहिनि. अॼु अलाए छो किरी पिया आहिनि त उहो बुत किरिया पिया आहिनि. पर अंदरूं आवाज़ पियो अचे गुफ्तो यावह ना गर्दद ऊज़ तू बल्कि यावह गर्दद अंदर जुमला उन बुतन में अंदरों आवाज पियो अचे ओ हलीमा घबराए न मुहम्मद करीम गायब कोन थींदो. इहो मुहम्मद करीम त असांजा अल्लाह पटे गायब कंदो. इहो त असांजी पार पतींदो, असांखे तबाही बर्बाद कंदो. तूं घबराए न, इहो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे पाण ई मिली वेंदो. हज़रत दाई हलीमा थी चए मां फौरन ॿाहिरि निकितसि. मूं चयो त मां ग़लती कई आहे, छो हिते आई आहियां. अञा जो ॿाहिरि वञा ॾिसां त हज़रत अब्दुल मुत्तलिब नबी करीम खे आंगुर खां वठी पियो अचे पियो. हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे ॾिठमि, मुंहिंजी ख़ुशी थी वई. रब करीम जो कसम आहे मुस्तफ़ा खे 4 साल जा आहिनि त बुत सुञाणनि पिया. केरु सुञाणनि पिया? ज़ोर सां जो केरु सुञाणनि पिया? बुलंद सां जो केरु सुञाणनि पिया? अरे बुत सुञाणनि पिया त मुहम्मद सचो नबी आहे. ऐं मुल्ला थो चवे त मुहम्मद करीम खे न का ईमान जी ख़बर ई न का क़ुर जी ख़बर आई. शर्म अचणु खपे. ख़ुदा जो कसम आहे तव्हां छाजा मुस्लमान आहियो, तव्हां छाजा मौलवी आहियो, अवां त बेदीन आहियो जो नबी जी गुस्ताखी था कयो. ख़ुदा पाक जो कसम आहे मुहम्मद करीम खे सभु ख़बर आहे. चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
وسلم عليك يا حبيب الله ڈاڈے صلی اللہ علیک یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ. آواز پیو اچے ہیڈو تو صحیح انہی مولوی جو نالو تو ॿुधाया हिकिड़ो आहे पाण खे वॾो सियासतदान सॾाईंदो आहे लीडर सॾाईंदो आहे तव्हांजे मुल्क में बि घुमंदो फिरंदो आहे डॉक्टर ख़ालिद महमूद लाड़काणे जो सुमरो साहब उन जो पीउ आहे मौलवी अली मोहम्मद मां मूरी पुट बसर ख़ान वो पीउ हुन जो मौलवी अली मोहम्मद आहे उन अली ख़ालिद से पीउ अली मोहम्मद जो बकवाद कयो आहे उन जो किताब लिखियो आहे मां चैलेंजूं कंदो थो रहां उन जे रद में मूं किताब लिखियो आहे उहो किताब मुंहिंजा दोस्तो ॾिनो अॼु ताईं छापजी हिनखे 10 साल थी विया पर मुल्ला खे ताक़त न आहे जो फ़क़ीर खे जवाबु ॾेई सघे उन्हीं जे किताब आईन एतिक़ाद जे रद में मूं किताब शाया कयो आहे 10 साल थी विया आहिनि मां चैलेंजूं कंदो रहंदो आहियां रुगो पडीदन में न साल में 4 दफ़ा लाड़काणे में वेंदो आहियां ऐं हिन हफ़्ते मुंहिंजो वरी लाड़काणे प्रोग्राम आहे मां सदाईं चवंदो आहियां मुल्ला काॾे मरी वए नबी लाइ पे चयूं त नबी खे 40 साल ताईं न का ईमान जी ख़बर हुई न का क़ुर जी ख़बर हुई हे मूं किताब लिखियो आहे तुंहिंजे जवाब में उन जो जवाब ॾे पर मुंहिंजा त हराम जो जवाब ॾे इंशा अल्लाह ताला उन खे ताक़त ई कान्हे जो फ़क़ीर खे जवाब ॾेई सघे छो त हक़ जी को बि तरदीद नथो करे सघे मुंहिंजा दोस्त कूड़ कूड़ आहे हक़ हक़ आहे मुंहिंजा दोस्त तव्हांखे तॾहिं ॿुधाए मां नालो कोन ॿुधायां पर हेॾो हमरा वेठा था चवनि साईं नालो ॿुधाए उहो कहिड़ो हो मौलवी उहो कहिड़ो आहे जंहिं ईअं चयो आहे तॾहिं ॿुधायो मां मौलवी अली मोहम्मद नालो आहे हुनजो मुंहिंजा दोस्तनि निभागे महबूब करीम जी गुस्ताखी कई आहे अल्लाह तबारक व तआला शल तव्हां असांखे गुस्ताखी खां बचाए ख़ैर हाणे तव्हां सम्झी वियो त अल्लाह पाक जे फज़ल सां असांजे लाइ ईद मीलाद नबी जो ॾिहाड़ो बि ईद आहे महबूब जे ॼमण जो ॾिहाड़ो बि असांजे लाइ उन्ही जे करे ईद आहे जो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम आयत जंहिं ॾिहाड़े नथी उन ॾिहाड़े खे हज़रत अमीर उमर ईद सॼो आहे जेकॾहिं हिकिड़ी आयत लहे त उहो ॾिहाड़ो ईद ऐं जंहिंजे मथां सॼो क़ुर अचे उहो जंहिं ॾिहाड़े अचे त उहो बि असांजे लाइ ईद आहे अल्लाह ताला हाणे क़ुर पाक में फरमायो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम हाणे तव्हां सभई चओ असांजो दीन मुकम्मिल आहे असांजो दीन असांजो नबी बि आख़िरी नबी आहे क़ुर थो फरमाए मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन अल्लाह ताला फरमाए तो मा कान मुहम्मद अबा अहदिन मिन रिजालिकुम अबा मर्दन मा मुहम्मद करीम कहीं जो भी बाबो ना है वलाकिन रसूल अल्लाह बलक हो त अल्लाह जो रसूल पर जहिड़ो तहिड़ो रसूल कोने व खातमन नबिय्यीन मुझो मुहम्मद मुस्तफा आखिरी नबी सभई चओ आखिरी नबी ज़ोर सां चओ ॾाढे चओ आखिरी आखिरी जो मतिलब आहे त हाणे उन खां बाद में ॿिए कंहिं नबी जे अचण जी ज़रूरत ला नबी आबादी खुद नबी करीम अलैहिस्सलाम पाण फरमाइनि था त मूंखां बाद में नबी कोन ईंदो मां अल्लाह जो आखिरी नबी आहियां ऐं अल्लाह जे क़ुर बि नालो खणी ॿुधायो मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा रब करीम पंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जो नालो मुबारक वठी असांखे ॿुधायो आहे त मुंहिंजो मुहम्मद करीम आखिरी नबी आहे ॿिए कंहिं नबीअ जी ज़रूरत कान्हे ऐं पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो दीन मुकम्मिल थियो जॾहिं मुकम्मिल थियो त ॿिए जी ज़रूरत ई कान्हे का मुकम्मिल थियो नेमतूं तमाम थियूं नबी खे ख़ुदा आखिरी नबी करे मोकिलियो व खातमन नबिय्यीन करे मोकिलियो जो नबी करीम आखिरी नबी आहे हाणे जेको बि न दावा करे त नबी करीम अलैहिस्सलाम खां पोइ नबूअत हले थी या दावा करे त मां नबी आहियां या दावा करे त फलाणो नबी आहे उहो दज्जाल आहे कज़्ज़ाब आहे कूड़ो आहे नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था हाणे क़यामत ताईं ॿिए कंहिंजी ज़रूरत ई कान्हे का मां मुहम्मद क़यामत ताईं नबी आहियां हिकिड़ो तव्हांखे मां बुखारी शरीफ़ जो हवालो ॾियां जंहिंखे तव्हां गौर सां यादि कयो ऐं पंहिंजे ज़हन में रखो ऐं पंहिंजे अक़ीदे खे दुरुस्त बनायो हिकिड़े दफ़े हज़रत अमीर उमर खे सभु चओ रज़ी अल्लाह ताला
तौरेत जा कुछ पन्ना हथ आया। तौरेत अल्लाह जो किताब हो जेको रब्बुल आलमीन हज़रत मूसा ते नाज़िल कयो हो। कहते ॾाढे ॻाल्हायो, पर जॾहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो आयात उहो तौरेत मनसूख थी वियो। पर जन कागज़नि ते लिखियल हो उहे किथे मिड़े महफ़ूज़ पिया हा। हज़रत उमर साईं खे हथ आया। हज़रत उमर वरी पंहिंजे ख़्याल सां त तौरेत अल्लाह जे नबी मूसा ते लथो आहे ऐं किताब बि अल्लाह जो आहे, खणी अची नबी करीम जे आॾो चई कि भला हे तौरेत जा पन्ना आहिनि ऐं पढ़णु शुरू कई। दोस्तो अज़ीज़ो, हाणे जेको पढ़ंदो उनजी नज़र त कागज़नि में हूंदी आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ वेठो हो, ॿिया सहाबी वेठा हा। हज़रत अमीर उमर जो तौरेत जा पन्ना पढ़णु शुरू कया त नबी करीम जलाल में अची विया। हुज़ूर जो चेहरो मुबारक लाल थी वियो, नाराज़ थिया, पर ज़ुबान सां कुछ कोन पे फरमायूं। हज़रत उमर जी नज़र कागज़नि में आ। नबी करीम अलैहिस्सलाम जे चेहरे खे अबू बकर ॾिठो त हुज़ूर नाराज़ थो थिए त पाण हज़रत अबू बकर थो थिए वई हक या उमर, ओ उमर अफ़सोस आहे तुंहिंजे लाइ, बंदि कर बंदि कर बंदि कर, पन्ना न पढ़, हेॾे निहार, मुंहिंजो महबूब कीअं नाराज़ थी वियो आहे, ॾमिरजी वियो आहे, तूं वरी नबी करीम जे आॾो थो तौरेत पढ़ी। हज़रत उमर फौरन तौरेत जा कागज़ बंदि कया। बंदि करे महबूब खे चई कि भला ग़लती थी वई आहे, माफ़ कयो, मां इन्ही नियत सां पे पढ़िया त अल्लाह जो किताब आहे, इन्ही नियत सां पे पढ़िया त नबीअ ते नाज़िल थियो आहे, मुंहिंजी ॿी का बि नियत कान्हे, मूंखे माफ़ कयो जेकॾहिं ग़लती थी आहे। त मुस्तफ़ा जलाल में फरमाइनि था, उमर ॿुध, लौ कान मूसा हय्यन मा वसिअहू इल्ला इत्तिबाई। ही तौरेत मूसा ते लथो आहे, पर यादि रख अमीर उमर, अॼु जेकॾहिं मूसा बि मौजूद हुजे हा त मूसा खे मां मुहम्मद जे पैरवी खां सवा ॿियो को चारो ई कोन हो। अॼु मां मूसा अलैहिस्सलाम जे लाइ तोखे ॿुधायां थो त मूसा बि मां मुहम्मद करीम जे कढ लॻे हा। तूं वरी मूंखे मूसा जो किताब तो ॿुधाई पियो, ख़ुदि मूसा बि मुंहिंजो उम्मती हुजे हा। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। मां तव्हां खां पुछां थो पटरीदनि जे मुसलमाननि खां त मूसा जहिड़ो कलीमुल्लाह नबी ऐं इहो वाहिद नबी हो जो अल्लाह ताला बग़ैर वही जे हुन सां कलाम फरमायो हो। कल्लम अल्लाह मूसा तकलीमा, ॿियनि नबियनि सां ख़ुदा जो कलाम वहीअ जे ज़रिए थींदो हो, मूसा सां बराहे रात ॻाल्हाईंदो हो। पर उन मूसा जे लाइ आमना जो लाल थो फरमाए त अॼु मूसा जहिड़ो हुजे हा त मुंहिंजे कढ लॻी पवे हा, मूंखां सवा हुनजो चारो ई कोन हो। त जेकॾहिं मूसा बि मुंहिंजे नबी करीम जी गुलामी करे ऐं मूसा खे बि नबी करीम खां सवा चारो न हुजे त हुज़ूर जे ज़माने में या हुज़ूर करीम खां बाद में कंहिंखे ताक़त आहे जो नबी सॾाए? केरु आहे जेको पंहिंजे पाण खे नबी चवराए? कूड़ो आहे, ग़लति आहे। अल्लाह तबारक व तआला मुहम्मद करीम खे आख़िरी नबी बनायो आहे ऐं ज़रूरत ई ॿिए जी कान्हे का। जॾहिं ज़रूरत हूंदी त ॿियो ईंदो, मुस्तफ़ा खां पोइ ज़रूरत आहे ई कान का। मुस्तफ़ा खां बाद चओ ज़रूरत ॾाढे चओ, महबूब करीम खां बाद में कंहिंजी ज़रूरत आहे ई कान का। तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात खे आख़िरी नबी मञो ऐं इहो अक़ीदो रखो त जंहिं बि शख़्स नबी करीम खां बाद नबूवत जी दावा कई या जेकॾहिं को ॿियो चवे त फलाणो नबी आहे, उहो ग़लति थो चवे, इस्लाम जो दुश्मन आहे, क़ुरान जो मुनकिर आहे, इस्लाम जे बुनियादी अक़ीदे जे इनकार जे करे काफ़िर आहे, जहन्नमी आहे, वाजिबुल क़त्ल आहे, उहो मुर्तद आहे। उन जहिड़ो दुनिया में ॿियो को दज्जाल आहे कोन को, छो त मुहम्मद मुस्तफ़ा खे ख़ुदा ताला आख़िरी नबी बनाए मोकिलियो आहे। हेॾे निहारियो हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा, उन जी वफ़ात आहे 150 हिजरी में। कहिड़े सन में ॻाल्हायो? 100 माना महबूब जे हिजरत खां पोइ 150 साल गुज़री विया। नबी करीम जो ज़मानो, उन खां पोइ हज़रत अबू बकर जो ज़मानो, अमीर उमर जो ज़मानो, हज़रत उस्मान जो ज़मानो, शेर ख़ुदा जो ज़मानो, अली मुर्तज़ा ताईं महबूब जे विसाल खां पोइ 30 साल गुज़रिया। उन खां पोइ हज़रत मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ताबई तबो ताबई गुज़रंदा विया। इहो ज़मानो हलंदो हलंदो त 150 साल गुज़री विया। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़े जी वफ़ात 150 हिजरी में आहे। इमाम आज़म जे ज़माने में हिकिड़े माण्हू चयो त मां नबी आहियां। छा चई? हिकिड़े शख़्स दावा कई
حضرت امام اعظم جے دور میں تما نبی آیا. حضرت امام اعظم فرماس تو کافر چھا چئی سے سبھی چو بلند آواز ہن چھا چيو تما نبی آیا. حضرت امام اعظم چو تو امام صاحب کے چئی تکڑ نہ کر ماں دعویٰ کیا تو ماں نبی آیا تو یکدم کھڑی فتوا ڈنی تو کافر آ ماں کھوں دلیل وٹھ ماں کھوں ثبوت وٹھ مکھے چو تو دعویٰ جو کو دلیل ڈے کو جے دعویٰ جو دلیل ماں ڈیا تب ٹھیک کو جے بھلا نہ ڈیا تو پو کافر چو یہ بس یکدم کافر. امام اعظم رحمت اللہ نے فرمائن تھا مکھے ایمان پیارو وا جے کڈے ماں تو کھا دلیل گھردس تو مجھو ایمان ختم تھی ویندو. مکھے پانجو ایمان پیارو وا چو مکھے پانجو ایمان تاجے کرے ماں پانجے ایمان کے بچائیندس ماں پانجو ایمان ضائع کو نہ کندس ماں تو کھا دلیل گھرا تو ماں کافر تھی وجا تاجے کرے ماں چھو پا تو کھا دلیل گھرا تو دعویٰ کیا تو ماں نبی آیا ماں چوا تو کافر آ ہن چو بھلا اہو وری کیئں دلیل گھرن سا تو کافر کیئں تھی دے ماتے کلمو تو کوئی تو بھرے وہ چون دے دلیل ڈے ثبوت ڈے ان میں کافر تھی نے کہ ہاؤ کہ کیئں بھلا چھو کافر تھی نے کہ تو جنی مجھے نبی چے وا تو لا نبی آبادی ماں محمد کریم کھا پو نبی کونے قرآن تو چوے و خاتم النبیین محمد کریم آخری نبی آ اللہ چوے آخری نبی نبی چوے بیو نبی کونے ماں کے مانا اعتبار کونے جو تو کھے چوا تا دلیل ڈے تجے کرے او بھاڑیا تو کھا دلیل وٹھندسی کو کو مکھے اللہ ہی اللہ دے رسول تے بھروسو وا تو کھا دلیل وٹھندس تما کافر تھی ویندس ان جے کرے تو کھا دلیل وٹھن جی ضرورت ہی کانھے کام جو محمد کریم آخری نبی آ. سبھی جو اساں جو نبی اساں جو نبی اساں جو نبی ائی مجھے نبی کریم علیہ السلام کھا پو کئی اڑا کوڑا پیدا تھا جن نبوت جی دعویٰ کئی یہ نہ چو تو ہکڑو 30 نبی کریم پیشن گوئی کئی آ سرکار فرمائن تھا تو 30 دجال پیدا تھیندا 30 کذاب پیدا تھیندا قربان وجا غیب دان نبی تھا نبی فرمائے تو 30 دجال پیدا تھیندا 30 کاکوڑا پیدا تھیندا جے ماں محمد کریم کھا پو نبوت جی دعویٰ کندا پان فرمائن تھا ماں اگوات اعلان تو کرے وجا یہ 30 جہنمی ہوندا ماں محمد اللہ جو آخری نبی آیا. ختم نبوت ختم نبوت ختم نبوت خلق چھتی تھی بھیا ارے ختم نبوت تو جی پوری دعویٰ ہے جے کرے تو یہ گال منے تھو تو نبی کریم علیہ السلام فرمایا ہوا تو مکھاں کو 30 دجال کوڑا پیدا تھیندا جے نبوت جی دعویٰ کندا جے کرے یہ گال تو نتھو منے تو پو تو بھی کوڑو پر جے مننی پوندئی تو نبی کریم علیہ السلام فرمایا تو مکھاں پو 30 دجال پیدا تھیندا 30 کذاب پیدا تھیندا 30 کوڑا نبی نبوت جی دعویٰ کرن والا پیدا تھیندا جے محمد کریم یہ چیو ا ای حدیث صحیح ا تو پو مننو پوندئی تو اہل سنت وارا سچا نبی کے غیب جو علم آہے نبی کے غیب جو علم آہے تڑی تو فرمائے تو مکھاں پو کوڑا نبی پیدا تھیندا نبوت جی کوڑی دعویٰ کندا مسلم کذاب اسود انسی انن مجا ہوا ائی ہکڑو مرزا قادیانی بھی انن مجا ہو جے کو قادیان ما دجال پیدا چھو تو نبی جے علم غیب جو انکار کندو وا مانا تو نبی کریم علیہ السلام جے ان حدیث کے نہ منیندو وا منجڑو پوندی تو محمد کریم سچ چیو حضور رگو یہ چوے ہا تو لا نبی آبادی مکھا پو نبی کو نہ تھیندو تب گال سولی ہی پر نبی کریم چو تو مکھا پو نبی کو نہ ایندو پر یہ فرمایا تو کوڑا 30 دجال پیدا تھیندا انما ثابتا تو محمد کریم کے خدا تعالی غیب جو علم عطا فرمایا ہوا جو نہ پہنچے غیبی علم جے ذریعے مصطفی بدایا تو مانو پیدا تھیندا جے کوڑی نبوت جی دعویٰ کندا. الحمدللہ اہل سنت جماعت کے انہی تے عقیدو ا ای سنی ختم نبوت جا حقیقت میں سچا سچا علم بردار ہے. ماں کے جے کرے چوڑو نہیں تو ماں چواں ختم نبوت جی دیوار میں پہرو پہرو کھاٹ دیو بدن ہے جاگو تھا ننڈو دو ننڈو دکھانے نا اللہ پاک محبوب کریم علیہ السلام جے ختم نبوت جی دیوار کے مضبوط بنایا
چو سبحان اللہ. انہی مضبوط دیوار کے قیامت تائیں اللہ سلامت رکھندو. چو آمین. وہ محبوب جے ختم نبوت واری دیوار اج بھی سلامت آ، پر انہی میں سب کھاں پہریا ہے نا برے صغیر میں ان ہندوستان ऐं पाकिस्तान में मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जंहिं खाट रहियो न पहिरियों पहिरियों खाट रही खाट केरु हणंदो आहे चओ चोर पोइ चोर पकड़जी पवंदो आहे चओ चोर पोइ छा कंदा आहिनि भाॻिया कारो मोह बि कंदा अथसि पादरनि जी कंढी बि विझंदा अथसि चओ सुभाणे अल्लाह ये न चोर जी सज़ा आहे त पादर विझोसि कंढी विझोसि गॾह ते चाढ़ियोसि कारो मुंहुं कयोसि चोर आहे खाट थो हणे ख़ुदा जो कसम आहे ख़त्म नबूअत वारी दीवार में हिन हिंदुस्तान पाकिस्तान में पहिरो पहिरो खाट देवबंदनि जे मौलवी कासिम नानोतवी हयो किताब जो नालो आहे तहज़ीर उन्नास उन्हीअ में मौलवी कासिम नानोतवी लिखे थो त नबी करीम खां बाद में जेकॾहिं को ॿियो नबी अचे त ख़त्म नबूअत में फ़र्क़ु कोन पवंदो. नबी करीम खां पोइ ॿियो को नबी खणी अचे बि त बि ख़त्म नबूअत में फ़र्क़ु कोन पवंदो. अदा मां तव्हां खां पुछां थो जेकॾहिं को चवे त कंहिंजूं अखियूं कढी छॾजनि त हुन जे दीद में फ़र्क़ु कोन पवंदो. अखियूं कढबियूं त दीद में फ़र्क़ु पवंदो या न. वरी चवे अबा कंहिंजूं ज़बान कटे छॾिजे त हुन जे ॻाल्हाइण में फ़र्क़ु कोन पवंदो. चओ पवंदो. अदा जेकॾहिं कंहिंजूं टंगूं वढे छॾजनि त हुन जे हलण घुमण फिरण में फ़र्क़ु कोन पवंदो. पवंदो. भला जेकॾहिं कंहिंजो कारो मुंहुं कजे त हुन जे हुस्न में फ़र्क़ु कोन पवंदो. पवंदो. पोइ जेकॾहिं मुंहिंजा दोस्त नबी करीम जे ज़माने खां पोइ ॿियो नबी अचे त ख़त्म नबूअत में फ़र्क़ु पवंदो. चओ फ़र्क़ु पवंदो. पर असां चऊं था न को ॿियो नबी ईंदो न को फ़र्क़ु पवंदो. ॿियो नबी अचणो ई कोन्हे को. इहो पहिरो पहिरो अक़ीदो देवबंदनि जे मौलवी कासिम नानोतवी तहज़ीर उन्नास में लिखियो. मिर्ज़ा गुलाम अहमद भर में कुंड में लिखो वेठो हो. चई मौली साहब तूं थो चवीं ॿियो नबी अची सघे थो त माशा अल्लाह मां आयो आहियां. कासिम नानोतवी चयो वञ बड़ा कुर्सी त रखी पे मूं पंहिंजे लाइ पर हे मूंखां अॻे चढ़ी वेही रहियो. कुर्सी ठाही हम पंहिंजे लाइ त मां वेहां राह हमार कई हम त मां वेहां. इहो दॿ खोलियो हम त मुंहिंजे लाइ को नबूअत जो ऐलान थींदो. मूं जेसीं ताईं तयारी कई हे चंडो मूंखां अॻे वेही रहियो. पोइ अची कावड़ियो इहो कादा इहो काफ़र आहे इहो काफ़र आहे. तूं वेही हा त काफ़र कोन है हू वेठो त काफ़र थी वियो आहे. जहिड़ो अक़ीदो हुनजो तहिड़ो तुंहिंजो. हू त तुंहिंजो शागिर्द आहे तूं त चंडरा हुनजो उस्ताद आहे. अल्हम्दुलिल्लाह जे मिर्ज़ा गुलाम अहमद खे शिकस्त ॾिनी त अहल सुन्नत जे पेशवा हज़रत पीर मेहर अली ॾिनी. खुदा जो कसम बर्रे सगीर जी तारीख़ शाहिदा. लाहौर जो मोची गेट अज भी शाहिदा. मिर्ज़ा उते काफ़र आयो कादियानी आयो पीर भी आयो पीर भी अहिड़ो जो सुभान अल्लाह. हज़रत पीर मेहर अली जी हिकिड़ी तव्हांखे करामत ॿुधायां. हज़रत ख्वाजा पीर मेहर अली गोलड़ा शरीफ़ में वेठो आहे. किथे वेठो आहे. पर पीर मेहर अली शाह साहब जो असल बाबो इते आयो हो. ॾाॾो बि हिते कोन आयो हो. संदन ॻोठ ॿियो हो. पर पीर मेहर अली शाह साहब जो जेको वालिद साहब हो उहो अची गोलड़ा शरीफ़ में वेठो. अॻु में गोलड़ा शरीफ़ में ॿिया सैयद हा जेके बुखारी हा. उहे बि असांजे अखियुनि जा नूर अखियुनि जा. पर पीर मेहर अली हो जीलानी मुंहिंजे गौस पाक जो बचड़ो. पोइ पीर मेहर अली जो बाबो जो आयो अची गोलड़ा शरीफ़ में रहियो. पीर मेहर अली जा नंढड़ो हो. उहे जेके बुखारी बुज़ुर्ग हा उहे चवण लॻा ओ पीर साहब ॾे ख़बर तूं सैयद आहे. चई हा. चई न तूं सैयद कोन आहे. पीर मेहर अली जे बाबे चयो त मां सचो सैयद आहियां. चई भला जे तूं सचो सैयद आहे त तूं सुभाणे असांजे ओताक ते अच ऐं असांजी ओताक ते अची असांखे शुजरो ॾेखार. शुजरो छा ॾेखार.
जेको तुंहिंजो नसब जो शुजरो हुजे नबी करीम सां मिले त तूं सैयद आहे के हाओ ॿियो ॾिहाड़ो थियो हज़रत पीर मेहर अली जो वाल साहब मुंहिंजा दोस्तो सैयदनि जी ताक़त ते पहुतो हो तो अब्बा ॾाॾा खां वेठा हा हुननि जी दरबार हुई हुननि जा मुरीद हा हुननि जा लखे माण्हू हादिम हा उहे बुखारी साहब वेठा हा ही अकेलो मुसाफ़िर जॾहिं उते पहुतो आहे शाह साहबनि चयो ॾे ख़बर असां तोखे खट ते बि कोन वेहारींदासीं हेठि वेहो अॻ में शुजरो ॾेखार त पोइ खट ते वेहारियो पीर साहब चयो हाओ शुजरो आहे चई कहिड़ो आहे पीर साहब पंहिंजी टोपी लाहे खणी ज़मीन ते रखी छा कयईं टोपी लाहे ज़मीन ते रखई पीर साहब शुजरो के शुजरो इहो आहे जो तव्हां मां कोई मूंखे टोपी खणी ॾेखारे या रसूल अल्लाह दोस्तो अज़ीज़ो पीर मेहर अली जे बाबे साईं जो टोपी रखी शाह साहब हिकु ॾींहुं निहारे खिलनि पिया असां था चऊं त शुजरो ॾेखार हिन टोपी रखी आहे पीर साहब चयो बाबा खिलो न खणी खणी ॾेखारियो हिकिड़े शाह साहब नंढड़े छोकिरे खे चयो उथी उथी खणेसि टोपी पोइ बुखारी सैयदनि मां हिकिड़ो थियो टोपी में वञी हथ विधई हथ छा में टोपी नही पहाड़ हो मोटी आयो बाबा मूंखां नथी खॼे वरी मुंहिंजा दादे खे इशारो कयूं उन खणी हथ विधो त पहाड़ वांगुरु चिरे ई कान पई हेतिरी टोपी आहे आख़िर जेको वॾो शाह साहब हो उहो उथियो चई हा टोपी छो न खॼंदी ख़ुदा जो कसम आहे वञी हथ विझे त पहाड़ वांगुरु हुजे चिरे ई कान पई पीर साहब जे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया पीर मेहर अली जे वारद जे क़दमनि ते किरी पियो चवणु लॻोसीं बराबरि तूं सचो सैयद आहे जो असां तुंहिंजी कपिड़े जी टोपी नथा खणी सघूं इन बि कान्हे मूंखे मुहम्मद मीर खां ख़ानदान में मिली आहे मां रसूल अल्लाह जो सचो बचड़ो आहियां हज़रत अब्दुल कादिर जीलानी जी औलाद आहियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो उहे सभु बुखारी सैयद वरी मुरीद पीर मेहर अली शाह साहब जे बाबे जा था अॼु उन्हनि जो नालो कोन अॼु गोलड़ा शरीफ़ में नालो पीर मेहर अली जो आहे मोची गेट ते कादियानी भी आयो यो गुलाम अहमद काफर भी आयो ऐं हेॾो पीर मेहर अली भी आयो मुनाज़रो हुजे ख़त्म नबूअत जे मौज़ूअ ते हुन सां कादियानी साहब हज़ारे मुरीद गॾु हा पीर साहब सां बि हज़ारे मुरीद गॾु हा पीर साहब चयो तूं नबी थो छॾाई मां नबी न आहियां मां नबी जे गुलामनि जो बि गुलाम आहियां नबी वटि मौजूदो हूंदो आहे टेबल था रखूं उन टेबल जे मथां कागज़ था रखूं कागज़ जे मथां कलम था रखूं तूं बि कलम खे चओ त पाण तुंहिंजी नबूअत जो ऐलान लिखे या वरी मां थो कलम खे चवां पाण ई मुंहिंजे मुहम्मद जे नबूअत जो ऐलान लिखंदो वॾो चालाक हो मिर्ज़ाई वॾो चालाक हो चई पीर साहब ये मदारियों के खेल है इस तरह नहीं होता दलील बाजी करो पीर साहब चो वॾो मदारी त तूं आहे पाण फरमा ओ कलम उठ खड़ा हो जा मेरे मोहम्मद करीम की खत्म नबूवत का ऐलान लिख दो खुदा की कसम लाहौर का शहर गवाह है मोची गेट गवाह है हजारों की तादाद में लोग मौजूद थे कलम खुद ब खुद खड़ा हो गया और चलने लगा लिखने लगा अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह व मुहम्मदुल खातमन नबिय्यीन दुनिया ॾिठो त पाण ई कलम उथियो पाण ई कागज़ ते लिखई मुंहिंजा दादो पीर मेहर अली शाह साहब जी करामत ॾिठई हमरा खे ॾकणी लॻी चई जल्दी कयो मूंखे कौरो भरे जो चई छो चई इस्तंजे जी ज़रूरत थी आहे काकू समय वियो त टूटी खुली वई सम्झो था काकू समय वियो त हमरा जो टोरो बि ई कोन पियो मुंहिंजा दोस्तो अदीज़ो वरी ॿाहिरि निकितो वरी अंदरि वञे वरी ॿाहिरि वरी अंदरि आख़िरकार एतिरो हिनखे टोर दस्तनि मजबूर कयो मुंहिंजा दोस्त अदीज़ मुरीद खे चई हाणे महिरबानी कर मूंखे काकूस में खट रखी ॾे उते तो कमु हले जवान जी दॿ सही न सघियो मुंहिंजा दोस्तो अदीज़ो जे ॾिठई त हाणे मुंहिंजो मौत जो टाइम आहे ख़ुदा जो कसम आहे तारीख़ शाहिद आहे उन काकूस में दस्तनि जी हालत में हिनखे खयूं अमृतसर खणी मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाउ हुनखे काजान खणी आहे पर पूरे रस्ते में हिनखे गंदगी वहंदी रही जंहिंमहिल पंहिंजे ॻोठ में पहुतो
त अल्लाह जो कसम आहे, ख़ुदा शाहिद आहे, हुनखे हेठां त काकूस पियो वहे पर वात मां बि काकूस वहणु शुरू थी वियो, हिनखे अॻियां बि काकूस जारी थी वियो। ऐं मुंहिंजा दोस्तो दुनिया ॾिठो त जेको कूड़ी नबूअत जी दावा कंदो आहे उनजो इहो हशर थींदो आहे। आख़िर नतीजो निकितो जो हुन ख़बीस जा पूरा पसाहब काकूस जे अंदरि थिया। मौत बि हुनखे काकूस में आयो। जमल मौत काकूस जे अंदरि पियो हो, रब्बुल आलमीन जो कसम आहे, जे कादियानीअ जो मुक़ाबिलो कयो त सुन्नत जमायत कयो। कल्ह जी ॻाल्हि आहे, कल्ह जी मरहूम भुट्टे जे ज़माने में जॾहिं क़ौमी असेंबली में ख़त्म नबूअत जो बिल पेश थियो हो त कादियाननि खे काफ़र करार ॾियो। उन टाइम ते इहे मुफ्ती महमूद बि हुयो, मौलवी अब्दुल हकीम देवबंदी बि हुयो, समीउल हक़ बि हुयो, ॿिया बि देवबंदी हुया। मुंहिंजा दोस्तो मिर्ज़ा जे पुट खे बि घुरायूं त क़ौमी असेंबली में बिल पेश कयो त कादियाननि खे काफ़र करार ॾिनो वञे। त मिर्ज़ा गुलाम अहमद जे पुट कादियानी चयो त असां वटि किताब आहे तहज़ीरुल्नास, पाकिस्तान में देवबंदी जमात जे वॾे खां वॾे मौलवीअ जो किताब आहे, उन में बि लिखियो पियो आहे त नबी करीम खां पियो ॿियो नबी अची सघे थो। कादियाननि सां अचे देवबंदी ॻाल्हाइनि। देवबंदर मौलाना शाह अहमद नूरानी खे मिंथ कई त असांजा वॾा ग़लती करे विया, असां कादियाननि सां ॻाल्हाइण जहिड़ा न आहियूं। ओ मौलाना शाह अहमद नूरानी जे अॼु सुन्नत जमात जो बेड़ो पार कंदो त वरी बि को सुन्नी कंदो। अल्लाह अकबर। उन्हीं टाइम ते मुफ्ती महमूद भी भजी वियो, मुजादा समीउल हक़ भी भजी वियो, मौलवी अब्दुल हकीम देवबंदी भी भजी वियो। जेके भी देवबंदी हा उन्हनि ॻाल्हाइण फिटो कयो। इहो मर्द मुजाहिद अहल सुन्नत जो पेशवा अल्लामा शाह अहमद नूरानी हो, जंहिंखे अल्लाह ताला हज़ारों रहमतूं नाज़िल फरमाए। जंहिं मिर्ज़ाइन जे ख़िलाफ़ मुंहिंजा दोस्त ॻाल्हाए सबूत पेश कया जो मञणो पइजी वियो त मिर्ज़ाई काफ़िर आहिनि ऐं दिलि बहाल थियो। ख़ुदा जो कसम आहे, जेकॾहिं कंहिं वक़्त में बि ख़त्म नबूअत जे मथां टाइम ईंदो आहे त सुन्नी पंहिंजा सर पेश कंदा आहिनि। तव्हांखे तरगो ख़त्म नबूअत जा बोर्ड हणी चंदो वठणो आहे। ख़त्म नबूअत जो बोर्ड लॻो थो हुजे, चंदो गॾु थिए, ॾोकड़ गॾु थियनि, बाक़ी मैदान में तव्हां कोन ईंदा आहियो। सुन्नत जमात खे न का बोर्ड जी ज़रूरत आहे, सुन्नत जमात खे न का चंदे जी ज़रूरत आहे। जंहिं महिल बि टाइम ईंदो आहे त महिल ख़ुदा जो कसम आहे, या रसूल अल्लाह वारा अॻे हूंदा। मिर्ज़ा सर ज़फरुल्लाह 1952 में पाकिस्तान जो वज़ीर ख़ारजा हो। तव्हांखे ख़बर न आहे, कोड़नि खे ख़बर हुजे तो जे मां तव्हांखे ॿुधायां। इहो जेको सर ज़फरुल्लाह हो पाकिस्तान 47 में ठहियो, 52 में हुनखे वज़ीर ख़ारजा बनायो, पर उहो हुयो मिर्ज़ाई। केरु हो? सभु देवबंदी चुप हा। तहरीक ख़त्म नबूअत हली, इन्ही खे हटायो। पाकिस्तान जो वज़ीर ख़ारजा मिर्ज़ाई नथो थी सघे। ख़ुदा जो कसम जेल भरिजी विया, तहरीकूं हलियूं। उन जी क़यादत करण वारो हज़रत मौलाना अब्दुल सत्तार ख़ान न्याज़ी हुयो। इहो वाहिद सुन्नी आलिम दीन हो जंहिंखे फांसीअ जी फतवा आई। हुकूमत सॼी सारी कादियाननि जी सपोर्ट पई करे। उन टाइम ते नाज़िमुद्दीन जो दौर हो। उन मुंहिंजा दोस्त कादियाननि जी हिमायत कई। मौलाना अब्दुल सत्तार गिरफ़्तार थियो, जेल में वियो, कोर्ट में मार्शल लॉ कोर्ट में फतवा मिली, अब्दुल सत्तार न्याज़ी खे फांसीअ ते चाढ़ियो वञे। अब्दुल सत्तार चयो त अमर मूंखे ॼणियो ई ख़त्म नबूअत जे तहफ़ुज़ जे लाइ आहे। और मुंहिंजा दोस्तो अदीज़ो 17 ॾिहाड़ा मौली साहब फांसी घाट में आहे। जंहिं महिल 17 ॾिहाड़े हुनखे ॿाहिरि कढियऊं, ॿाहिरि आज़ादु कयूं त रोए पियो। दोस्तनि चयो तोखे मुबारक आहे जो तो फांसी माफ़ थी आहे। चवे थो मुबारक न ॾियो, जहीं ॾिहाड़े मूंखे फांसीअ जी सज़ा मिली आहे। 17 ॾिहाड़ा मां फांसी घाट में हुउसि। मां रोवां इन जे करे तो जो रोज़ रसूलुल्लाह मूंखे दीदार कराईंदो, रोज़ मुहम्मद करीम जी ज़ियारत थींदी, रोज़ नबी करीम मूंखे अची चवंदो हो अब्दुल सत्तार घबराए न, मां मुहम्मद करीम तोखे आज़ादु कराईंदुसि। हाणे मां आज़ादु थी वियो आहियां, रोवां इन जे करे छो तो दीदार बंदि थी वियो आहे। और मुंहिंजा दोस्तो तारीख़ शाहिद आहे त ख़त्म नबूअत जी हमेशा हिफ़ाज़त कई आहे, त सुन्नत जमात कई आहे। तव्हां तरगो चंदो बटोरींदा आहियो, अवां बोर्ड लॻाईंदा आहियो, अवां ऑफिसूं क़ाइमु कंदा हो, अवां तंज़ीम ठाहींदा हो त दुनिया खां ॾोकड़ ख़रीद कयूं। लेकिन तव्हांजो अक़ीदो देवबंदी हो ऐं मिर्ज़ाइनि जो अक़ीदो साॻियो आहे। सुन्नत जमात जो अक़ीदो आहे त रसूलुल्लाह खां बाद ॿियो नबी कोन ईंदो। चओ मुहम्मद करीम आख़िरी नबी आहे। मिर्ज़ाई कटो काफ़िर आहे, दज्जाल आहे। अल्लाह पाक मोमिन जी इज़त कई आहे, नबीअ जो त वॾो शान आहे। हुजे नबी वरी मरे काकूस में, अब इहो थी सघे थो। ऐं वरी अहिड़ो ॼट जो पुटु बेवकूफ़ हो जो पाण चवंदो हो त कॾहिं कॾहिं अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
سبھی چو صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیہ یا حبیب اللہ. ڈاڈے صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیہ یا حبیب اللہ. مجھا دوستو ماں جیکا گال تو کیا ان جو ثبوت دلیل ماں پیش کندس چھو تو سبانے کتھے بھی چیلنج ہو کیا ماں چیلنج ہو کیا قادیان کے چیلنج آ مجھے کورٹ میں ونی کیس کयो جے ماں غلط گال کیا تو کورٹ جیکا سزا دے سا مکھے قبول آ نہ تو تہاں جو خود لکھل مرزا بشیر جو کتاب لکھل آ مجھا دوست قادیانی جے پٹر جو کتاب لکھل آ پانجے پیو جی تاریخ لکھے تھئی لکھے تو بابو مو جو غلام احمد چوندو ہو تو کڈہیں کڈہیں مکھے زالانی ماہواری بھی ایندی ہے. جاگو تھا ننڈا دادا پٹر تھو لکھے پاڑ پٹر مرزا کافر جو پٹر تھو لکھے مرزا بشیر تو بابو چوندو ہو تو مکھے کڈہیں کڈہیں اسا کے گال کدے شرم تو اچے ان کے تو لکھ دے بھی شرم کون آयो ابا مرد کے کدے ماہواری آئی ڈاڈے تے ڳالهايو کاله ایندی آ نه ٿي سگهي ٿو توهان جي طرح جي قاديان کي ماهواري ايندي هجي او چندرا توهان جي پير کي ماهواري ايندي ته پوء توهان کي به ايندي هوندي ۽ مرد کي ته ماهواري ايندي کانهي کا هو پاڻ پنهنجي پير تي ڪهاڙو ٿو هڻي نعوذ بالله من ذلك هن اهڙيون اهڙيون ڳالهيون پنهنجي لا ٿو لکي چوي ٿو ته مان اهڙو ته ننڍي هوندي کان نڀاڳو هوندوس اسڪول مان ڀڄي ويندوس بابو روز موچڙا هڻندو هو اسڪول نه ويندوس مان کي زوري امتحان ڏياري مان ميٽرڪ جي امتحان ۾ به فيل ٿي ويس بھاگ وارو ऐं निभागो त परे खां पधरो परे खे निभागे ॿार खे पिंगे में सुम्हार सौ त पियो हूंदो ईअं न भई अहिड़ी पंहिंजा प्रकार थो ॿुधाए त मां अहिड़ो चंडो हूंदो जो अबो मूंखे पादर हणंदो हो जूता हणंदो हो स्कूल मां भॼी वेंदो हिकिड़े हंधि लिखे थो पंहिंजे किताबे मां अहिड़ो चंडो हूंदो जो ॿ टे दफ़ा अमर जा बूला नथूं चुड़ाए विकिणी वियुसि नथ सम्झो था नथ बूलो सम्झो था पनड़ा समझो था मां जा ॾह खणी चोरी करे विकिणी अरे चोरन जो मुंहिंजा दोस्त जेको तव्हां जो नबी मिर्ज़ाई चोरी कंदो हो माउ जी उहो नबूअत जी बि चोरी थो करे पर इंशा अल्लाह ताला सुन्नत जमात ज़िंदा चोर पकड़जी पवंदो पादरनि जी कंदी विझंदासीं इंशा अल्लाह चोर खे कॾहिं बि चोरी कान फबंदी सुन्नी ज़िंदा त इंशा अल्लाह ताला मोहम्मद करीम जी ख़त्म नबूत क़यामत ताईं ज़िंदा और मुसलमानो खबरदार 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 मां तव्हांखे मसइलो ॿुधायां वाणियो हुजे भील हुजे कोली हुजे मेघवार हुजे ईसाई हुजे यहूदी हुजे उन जे दुकान तां सौदो वठण जाइज़ आहे डॉक्टर हुजे इलाज कराइण जाइज़ आहे मसवाड़ ते जाइ ॾियण हुनखे जाइज़ आहे पर जेकॾहिं कादियानी किथे डॉक्टर हुजे त उनखे इलाज कराइण बि हराम आहे कादियानीअ खे किराए के बशर थो चवी मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खंड दाल बसर वठण भी हराम आहे इन जे करे जो हो असली काफ़र हन हे मुर्तद हन इस्लाम में हन फितनो पैदा कयो आहे सभिनी दुनिया जे काफ़रनि खां बदतरीन काफ़र कादियानी आहे चल अल्लाह तबारक व तआला तव्हां सां कादियाननि जे फितने खां बचाए चओ आमीन ज़ोर सां चओ आमीन मोजादा बुलंद आवाज़ सां चओ आमीन अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब जो मुहाफ़िज़ आहे पंहिंजे महबूब जे नबूवत जो मुहाफ़िज़ आहे इहे मिर्ज़ाई जेके आहिनि इहे कादियानी जेके आहिनि से मुर्तद आहिनि मां हुकूमत खां मुतालबो हुकूमत पाकिस्तान के खपे त कौमी असेंबली में यो बिल पेश थला त कादियानी मुसलमान न सड़ाईंदा कादियानी तबलीग न कंदा कादियानी मस्जिदन के मस्जिद न चवंदा उन्हनि जे मस्जिदन जी शक्ल तब्दील कई वेंदी पर दर पर्दा अंदर अंदर तबलीगूं कनि पिया माण्हुनि खे गुमराह कनि पिया असांजी हुकूमत ख़ामोश वेठी आहे असां हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो कंदासीं त पाकिस्तान जे आईन ऐं कानून ते अमल कयो वञे इहे अक़लियत करार ॾिना विया आहिनि इन खे तबलीग करण जी का इजाज़त कान्हे का जिथे जिथे सरगर्मियूं कनि था उन सरगर्मियुनि खे बंदि कयो वञे सुभाणे जेकॾहिं को फितनो फसाद थी पियो त उन जा असां जवाबदार कोन हूंदासीं इहा सॼी जवाबदारी मुंहिंजा दोस्त हुकूमत ते ईंदी सुन्नी बर्दाश्त कोन कंदा जेकॾहिं किथे कंहिं कादियानीअ को मुंहिंजा दोस्त का तबलीग कई ॾिठो हुयो थी सघे थो को फसाद पैदा थी पवे असां पंहिंजे मुल्क में फसाद नथा कयूं हुकूमत खां मुतालबो कयूं था त हुकूमत जल्द खां जल्द कादियान ते पाबंदी विझे तव्हांखे मंज़ूर आहे तव्हांखे मुतालबो मंज़ूर आहे
حکومت کا مطالبو کندا رہنداسوں اخباری نمائندہ ہوجن اساں ان کے بھی ملت کیوں تھا مہربانی کرے اساں جو بیان شایا کیو اساں جو ایجنٹ سے بیان پہنچاयो حکومت تے ایوان تے پہنچاयो وزیر اعلی وزیر اعظم تے پہنچاयो گورنر تے اساں جو پیغام پہنچاयो الل اعلان اساں چو تھا لکھن کون تھا تا قادیان تے فوراً پابندی ودھی ونے قادیان کے فوراً تبلیغ کا منو کئی ونے اندروں سازشوں کن تھا ان کا روکیو ونے جے نہ روکیندا تا اساں انشاءاللہ تعالی سنی طاقت دے زور تے روکیندا سے انشاءاللہ تعالی اساں اگے بھی حفاظت کیا آئندہ بھی حفاظت کندا سے اساں جو آخری رت جو پڑھو رسول اللہ جے ختم نبوت قربان اللہ تعالی شاء تواجی بھی حاضری قبول فرمائے آواز صدقے خدا تعالی مجھے بھی حاضری قبول فرمائے اساں جے نوجوان پڈی دن جے جماعت ماشاءاللہ ایک خوبصورت پروگرام مرتب کیوا اللہ تبارک و تعالی ان جے مال میں ایمان میں دین میں دنیا میں برکت نازل فرمائے رب العالمین اساں کے ختم نبوت واری غیرت نصیب فرمائے وما توفیقی الا باللہ وآخر دعوانا ان الحمدللہ رب العالمین السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ ہانے سبھی اٹھی بھی ہو صلاۃ و سلام پڑھ بھی ان کا پو حضرت سے دعا فرمائیدا ان کا پو توا کے اجازت ہوں سبھی اٹھی بھی ہو صلاۃ و سلام پڑھ بھی ان کا پو حضرت سے دعا فرمائیدا